अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा वारिस ओठे खे बख़्श करे छॾींदो? छा रबन पंहिंजी सॼी फैमिली वारिस जे घर छॾे ईंदो? छा कमाल खान पंहिंजे भाउ रईस गफ़ार खान जो एक्सीडेंट कराईंदो? छा रबन मीरा खान नाराज़ रहंदो? तफ़सीली रिपोर्ट तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। उन करे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजा ऐं पसंदि अचण ते लाइक ज़रूरु कंदा। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में अवां ॾिसंदा त वारिस ओठे खे कॾहिं बि माफ़ कोन कंदो। रबन रईस कमाल खान खां पलांद वठण लाइ पंहिंजी सॼी फैमिली ख़ानदान खे कंहिं महफ़ूज़ जाइ ते छॾे ईंदो। उन बैदि रबन वारिस सां गॾिजी रईस कमाल खान ऐं ओठे जो सिर खणंदो। रईस गफ़ार खान जीअं ई वापसि ईंदो त रईस कमाल खान एक्सीडेंट ॼाणाए रईस गफ़ार खान खे मारे छॾींदो। कुझु क़िस्तनि ताईं रबन मीरा खान नाराज़ रहंदो ऐं घर जो रुख बि कोन कंदो। त दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तों।